नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में जस्कम जो मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं रवादारी तहरीक जो अॻवान पुनल सारियो खिपरो पहुता, जिते इन्हनि जस्कम अॻवान अकबर मरी जे वालिद ऐं कुझु ॾींहं अॻु चान्या दर्स बिरादरी जे झेड़े में क़तल थियल इमाम बख्श दर्स जे पोरनि सां ताज़ियत कई। इन बाद खिपरो में जस्कम अॻवान प्रेस कॉन्फ्रेंस डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त अफ़गानिस्तान मां ईंदड़ अफ़गानी सिंध में आबाद थी रहिया आहिनि, जंहिंखे रोकियो वञे। अॻु में सिंध में धारिया गैर कानूनी रहनि पिया, जंहिंखे पिण वापसि कयो वञे। सिंध में पाणी जी खोट जंहिं सबबि फसल सुकी रहिया आहिनि। पंजाब सिंध खे पाणी जो पूरो हक़ नथो ॾे। रवादारी तहरीक जे अॻवान पुनल सारियो चयो त असां अकबर मरी जे वालिद जे लाॾाणे ते अज़ ख़ुदि आया आहियूं। इन बाद मथुण में क़तल थियल नौजवान जे पोरनि सां ताज़ियत कई। इमाम बख्श दर्स जो क़तल वॾो नुक़सान आहे। हुक्मरान हथनि सां कबीलाई झेड़ा कराइनि था। इन मौके ते जस्कम ज़िले अॻवान शौकत बुर्दी, आज़ाद कुंभर, अब्दुल गनी कुंभर ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।